बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। उन में असांजो किसो पियो हले बसरे जे सोनारे जो, जंहिंजा 4 हिसा असां 4 पार्ट पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 5। दोस्तो, चौथे पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हसन जी शादी, जेके हुन जूं भेनरूं थियूं, उन्हनि हिन जी शादी कराई। हसन ॾाढो ख़ुशि हुयो। हुननि 40 ॾींहं बाक़ाइदे जशन मल्हायो हिन जे भेनरुनि हसन जी। हू बि हसन जी ख़ुशीअ में ख़ुशि हुयूं। रोज़ु हिन जूं दावतूं कनि, नवां हिननि खे तोहफ़ा ॾियनि। मतिलबु त ॾाढे धाम धूम सां हिन जी शादी थी। हीअ हिन जी घरवारी जेका थी शहज़ादी, उहा बि ॾाढी, उनखे बि ॾाढो मज़ो आयो, सुकून आयो, ख़ुशी थी। उनखां बि ॼण पंहिंजा मिट माइट उहा ॼण ॻाल्हि हुनखां बि विसरी वई। 40 ॾींहं गुज़रिया। हसन हिकिड़ी राति ख़्वाबु लधो, सुतो पियो हुजे, ख़्वाबु ॾिठई। ख़्वाब में पंहिंजी माउ ॾिठई त ॾाढी वीचारी परेशान आहे, ग़मगीन आहे। ओ सफ़ा ईअं कमज़ोर, हॾियूं निकिरी आईंदसि, कमज़ोर थी वई आहे, हाल खां बेहाल आहे, रोए थी पई। हसन खे ॾिसी ऐं हुन हसन खे चयो त अबा तूं दुनिया जी मज़नि में अची मूंखे विसारे छॾियो आहे। ॾिस, तोखां पोइ मुंहिंजा कहिड़ा हाल थी विया आहिनि, पर मां तोखे नाहे विसारियो। जेसि ताईं हयाती हूंदी तुंहिंजो नालो मुंहिंजे ज़बान ते अबा हूंदो। मां ईअं सम्झ त घर में तुंहिंजे लाइ, घर में हिकिड़ी क़बर ठाही अथमि, उते वेठी हूंदी आहियां, पई तोखे यादि कंदी आहियां, ऐं अलाह खां इहा दुआ थी घुरां त मूंखे एतिरो ज़िंदह रखे जो मां तोखे हिकिड़ो दफ़ो ॾिसां। ख़्वाब में हिन माउ जो इहो ॾिठो। अखि जो खुलियसि त बराबरि हिन खे बि यादगिरो अची वियो। हेॾो टाइम थियोसि माउ खां परे थिए। हिन जे अखियुनि मां बि ॻोढ़ा वही आया, ॾाढो परेशान हुजे। माउ जी यादि हिनखे अचे पई। निंड फिटी वियसि, टे पासा वराई, पर हिनखे निंड न आई। सुबुह थियो, हिन जूं भेनर दस्तूर मूजिबि हिन वटि आयूं, अची सलाम कयनिसि, हिन सां भोग करणु लॻियूं। पर हे पंहिंजे मतिलबु ॼण सोच में हुयो, खिली वरंदी बि न पियो ॾिए, चुप हुजे। हिन जे ज़ाल खां पुछनि, ॾे ख़बर छा आहे, छा थियो अथसि? चई त मूंखे बि ख़बर न आहे, बराबरि सुबुह खां वठी इहो ईअं लॻो पियो आहे। भला पुछेसि छा थियो आहे? हिन जी ज़ाल आई, हिन खां अची पुछई त ख़ैरु त आहे, छा थियो थी, ॿुधाए। हिन राति जेको ख़्वाबु लधो हो, उहो सॼो ख़्वाबु पंहिंजे ज़ाल खे ॿुधाई। हिन जी ज़ाल वरी अची हिन जे भेनरुनि सां उहो ख़्वाबु ॿुधायो त राति हिन ख़्वाबु लधो आहे, जंहिंमें माउ खे ॾिठो अथई। सो उन जे करे मतिलबु हिनखे माउ जो यादगिरो आहे, माउ जी तात अथसि, उन जे करे रोई थो पियो। छोकिरियुनि जो ॿुधो त छोकिरियुनि खे बि ज़हन में आयो त बराबरि हिन जी माउ त हुई, ऐं हेॾो टाइम हे असां वटि आहे, बराबरि माउ खां परे आहे। छोकिरियुनि खे बि ॼण हिन जी हाल ते रहम अची वियो। छोकिरियूं आयूं हिन वटि, हिन खे चवनि त असां तोखे पंहिंजे माउ सां मिलण खां रोकींदासीं छा? तूं असांखे केॾी महिल चयो आहे जो असां तोखे जवाबु ॾिनो आहे? असां तुंहिंजी मदद कंदियूंसीं त तूं पंहिंजे माउ सां मिल, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, असांखे बि तुंहिंजी हिन महिल एॾी हेर थी वई आहे जो असां चाहियूं थियूं त तूं असां सां बि मिलंदो रह। भला ॿियो न त साल में हिकिड़ो दफ़ो त असां सां मिलणु अचिजांइ, असांखे विसारजांइ।
छोकिरियूं हिन सां तमामु सुहिणे नमूने सां हलियूं। हिन बि हुननि खे चयो त हा बराबरि मां तव्हां खां भेरो न भञंदुमि। छोकिरनि तयारी कई, सामान सॼो गॾु कनि, हिन जी घरवारी खे ॻह गठा ॿिया ॾिननि, पोशाकूं ॾिननि सूखड़ियुनि तौरु। जॾहिं सॼी तयारी थी वई त हुननि तबलो वॼायो। जीअं तबलो वॼाइनि त ॾाचियूं अची पहुतियूं। ॾाचियूं अची पहुतियूं, हिननि एतिरियूं ॾाचियूं बीहारियूं जंहिं ते हिन जो सामान जेको हिननि हिन खे ॾिनो त उहो सामान ॾाचियुनि ते रखियो। ओतिरियूं ॾाचियूं हिननि बीहारियूं, चङियूं ॾाचियूं। ॿ ॾाचियूं हिननि खे ॾिननि जंहिं ते हिकिड़ीअ ते हीअ चढ़ी, हिन जी ज़ाल चढ़ी, हिकिड़ी ते हसन चढ़ी। 25 सोना तख़्त, 50 चांदीअ जा, उहो तंहिंखां सवारु। 3 ॾींहंनि ताईं हे गॾु हिन सां सफ़र में हली। 3 महीननि जो पंधु हुयो। 3 ॾींहं गॾु हिन सां हली ऐं हिन खां चवनि त हाणे असांखे तूं इजाज़त ॾे, हाणे तूं अॻिते पाण वञ। जेका नंढी भेण हुअसि जंहिं हिनखे पहिरियों हिनखे पंहिंजो भाउ कयो, उहा हिन सां भाकुर पाए अची जो रोअण में पई त बेहोश थी वई। होश में आंदुसि। उन चयसि त हाणे तूं वञी पंहिंजे माउ ॾे, जो असां तोखे झलियूं कोन था। पर इहो आहे त जॾहिं माउ सां मिली कुझु आराम करी त असांजी ज़रूरत ऐं हा कॾहिं बि का ॻणती चई, का ख़तरे जी ॻाल्हि चई त हेर को तबलो वॼाईंदे त ॾाचियूं अची पहुचंदियूं। उहे ॾाचियूं तोखे असां वटि खणी जेको तुंहिंजो मसइलो हूंदो उहो तुंहिंजो मसइलो असां हल कंदासीं। हसन हिननि सां कसम खयो त मां ज़रूरु ईअं ई कंदुसि, मां तव्हां ॾे ईंदुसि। हाणे उहो हिन खां मोकिलाए वई, पर हुयूं ग़मगीन। सभ खां वधीक ग़मगीन जेका हुई नंढी भेण, उनखे ॼण मज़ो ई न पियो अचे, उहा रोंदी पई वञे। हे हिन खां मोकिलाए निकितियूं। हसन हलियो साईं, ॾींहं राति पे सफ़रु हलियो। झंग जो सफ़रु हले, केॾीमहिल बयाबान जो सफ़रु हले, केॾीमहिल जबलनि जो सफ़रु हले। तव्हां त हलंदो हलंदो नेठि अची बसरे पिया पंहिंजे शहर में अची ॾाचियुनि खे पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीहारे। हे जीअं दर खोले पियो त अंदरां हिनखे आवाज़ु आयो। हिन जी माउ साॻो ते रोए पई, हिन जो नालो वठी रोए पई। हिन जो माउ खे रोंदे ॿुधो त हिनखे बि रोअणु अची वियो ऐं ज़ोर सां दरवाज़ो खड़काए। माउ पुछियो केरु आहे? हिन चयसि दर त खोल। माउ हिन जो आवाज़ु सुञातो, तकड़ में आई, दर खोले, पुट सां मिली। सालनि खां पोइ पुट सां मिली, ॿई हिक ॿिए सां गले लॻाए मिलिया। माउ हिनखे चुमी पई ॾे। उन खां पोइ हिन जेको सामान आंदो उहो सामान सॼो लाथई, घर में रखे। ज़ाल बीठी हुजेसि, उहा हिन जी माउ खे ॾिसे पई। हसन हिन जी माउ फ़िलहालु त हिननि खे कंहिं ॼण ॿिए पासे जो ख़्यालु ई कोन हो। हे ॿई पाण में वेठा पिया ॻाल्हियूं कनि। माउ पुछियोसि अबा ॾे ख़बर, मां जो झलियाई पई, तूं इन माण्हूअ सां गॾु वेहीं, कीअं हो इहो माण्हू? कीअं मां वॾो ज़ालिम हुयो, इहो त को मजूसी हुयो। सॼी ॻाल्हि कईंसि त कीअं मूंखे मजूसी वञी जबल ते उछलायो, वरी कीअं मां परञ वटि आयुसि, इन शहज़ादियुनि वटि आयुसि, कीअं उन्हनि मूंखे पंहिंजो भाउ कयो। उन खां पोइ वरी कीअं इहो झिरकियुनि वारो किसो थियो। उन खां पोइ कीअं मतिलबु हिन शादी कई। इहो सॼो किसो हिन माउ खे ॿुधायो। माउ हिन जो किसो ॿुधी माउ परेशान थी वई। वरी जो सही सलामत मोटियो त उन ते रब जा शुक्र पई करे। सामान ॾिठई, सामान बेबहा सामान हुजनि, हाणे ॾिठई हिन जे ज़ाल खे। ज़ाल जो ॾिठई त छा त हुजे सुहिणी।
चई अबा तूं त वाह जी ज़ाल पहिरिजी आयो आहे, ॾाढी ख़ुशि पई थिए। वरी उन सां वेठी, वरी उन सां कचहरियूं करण पई लॻी। ॿिए ॾींहं ते वरी सुबुह जो शहर में वियो, ज़ाल जे लाइ भला कपिड़ा वठी आयो, कालीनूं वठी आयो, ॿियो घर जे मिसाल ज़रूरत वारो जेको सामान उहो बि वठी आयो। माउ हिनखे चयो त भाउ ॻाल्हि ॿुध, असां हिते सफ़ा मिसकीन थी रहिया आहियूं हिन शहर में, हाणे ओचितो जो न तूं हेॾी दौलत हिते आंदी आहे त हाणे माण्हू असां में शक कंदा त हिन वटि हेॾो पैसो किथां आहे, को कहिड़ी ॻाल्हि कंदो, को कहिड़ी ॻाल्हि कंदो। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह मञ त असां हितां लॾे हलूं, असां हितां लॾे था हलूं बगदाद, वॾो शहरु आहे, खिलाफ़त जो शहरु आहे, उते हली पोइ तूं को दुकान बुकान खोल, कारोबार कर, उते असांखे भला केरु सुञाणींदो त कोन न, बाक़ी न त हिते त हाणे माण्हू पिया कनि न ॾींदा त हिननि हेॾो पैसो आंदो केॾांहुं। हसन खे मां वरी ॻाल्हि मिड़ी दिलि सां लॻी। हे उथियो मां वटां, दलाल सां अची मिलियो, घर जो सौदो कई, घर जो सौदो करे जेको सामान माल मता जेको हुयो उहो बि कयनि, जानवरनि ते उहो बि कयनि, पंहिंजी माउ ऐं ज़ाल उन्हनि सां गॾु आया दजला दरिया उते अची पहुता। उतां हिकिड़ी हिननि वॾो ॿेड़ो बगदाद जे लाइ किराए ते वरितो, बगदाद वञण जे लाइ। सॼो माल उन में रखियईं, माउ ज़ाल पाण बि उन में चढ़ियो। 10 ॾींहं ॿेड़ो हलियो, तां त ॿेड़ो अची बगदाद पहुता। बगदाद पहुता, हिन वञी हिकिड़ो मुसाफ़िरखानो में वञी रहिया आहिनि। राति हिकिड़ी रही, सुबुह थियो, हीउ आयो बाज़ार में अची हिकिड़े दलाल सां मिलियो। उनखे चईं त मूंखे हिकिड़ो घरु खपे जेको भलो बि हुजे, सुहिणो बि हुजे, वॾो बि हुजे। दलाल हिनखे कुझु घर ॾेखारिया जेके उन वटि हुया। हसन उन्हनि मां हिकिड़ो घरु पसंदि कयो, भलो महल हुजे उहो पसंदि कयो। उहो कंहिं वज़ीर जो हुयो। 1 लख दीनार में उहो घरु हिन ख़रीद कयो। उहो घरु ख़रीद करे आयो वरी सिराए में जिते रहनि पिया। उतां जेको माल जेको सामान हुयुनि उहो मज़दूरनि खे चई उहो खणाइनि। उहो अची घर में रखियनि, वरी बाज़ार वियो, जेको ज़रूरत जो सामान हुयो उहो बि ख़रीद करे आयो। नौकर चाकर बि न वरिता। हाणे हिते 3 साल हिनखे थी विया बगदाद में रहंदे। ॾाढे सुकून सां हिन ज़िंदगी पे गुज़ारी। इन अरसे में हिनखे 2 पुट ॼावा। हिकिड़े जो नालो रखियईं नासिर, ॿिए जो नालो रखियईं मंसूर। 2 पुट ॼावा। 3 सालनि खां पोइ हिनखे हिकिड़े ॾींहुं वरी पंहिंजी भेनरुनि जी यादगिरी आई। दिलि में चईं त भणा केॾा त हुननि मूं ते अहसान कया, मूंखे केॾियूं त हुननि मिनतूं कयूं, ताक़ीद कयो, ऐं मां हुननि खे विसारे वेही रहियुसि। मां हुननि सां वाइदो बि कयो। इहो जो यादि आहे सही वियो शहर में, उन्हनि जे लाइ वञी भला कपिड़ा, मेवा ऐं ॿियूं अहिड़ियूं सूखड़ियूं जेके हिन जे अंदाज़े मूजिबि त हुननि जे लाइ भलियूं हूंदियूं उहे हिन ख़रीद। माउ पुछियोसि भाई छा वरितो अथई? माउ सां बि ॻाल्हि कई त मां वञा थो पंहिंजे भेनरुनि खे, उन्हनि जा मूं ते हेतिरा थोरा आहिनि, हे जेको अॼु मुंहिंजो इज़त आहे, मान शान जेको आहे, इहो सभु उन्हनि जे करे आहे। हुननि मूंखे ताक़ीद बि कयो हो, सो मां चवां, मुंहिंजी दिलि थी चए त मां ओॾे वञा, उन्हनि सां मिली अचां, ऐं अलाह चाहियो त मां जल्द मोटी। मां चए सभु भला सही आहे, तो ते जेॾा अहसान अथनि तोखे चयो बि त भले तूं वञ। हिन माउ खे चयो त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, पेती, इहे जेको हिन सामान आंदो हो,
उन मां हिकिड़ी पेती हुई, उहा पेती वरी हिन उते घर में खॾ खोटे पूरी। सो माउ खे चयईं त अमां इन में मुंहिंजे हिन घरवारी जो बि सॼो ॿुधायो हुअईंसि, हिन जा आहिनि परनि वारो लिबास आहे इन पेतीअ में, इन जो ख़्यालु कजांइ, ईअं न थिए त इहो हिनखे हथु अची वञे, ऐं जे इहो हिनखे हथु अची वियो न त इहे पाए वरी उॾामी वेंदी। पर हाणे जे वई त मूं पाण सां गॾु पंहिंजा इहे ॿई पुट इहे बि खणी वेंदी। ऐं वॾी ॻाल्हि त मां त पोइ हिनखे ॻोल्हे ई कोन सघंदुमि, ज़ाल बि वेंदी, ॿार बि वेंदा। अमां इहो ख़्यालु कजां, छो माउ सां हिन इहा सॼी ॻाल्हि करे छॾी। माउ सां माउ चएसि भाउ अलाह ख़ैरु कंदो, मां ख़्यालु कंदसि, मां चरी थी आहियां जो मां एॾो तूं मूंखे सम्झाईं थो त मां हुनजो ख़्यालु न कयां। बसि तूं हाणे हेॾां जो खुटको न कर, ऐं तूं वञ जेतिरो जल्द थिए त उते पहुच, जेतिरो जल्द थिए त वरी मोट, देरि न कजांइ। अलाह जी कुदरत, हे जो माउ खे चए पियो वेठो, हिन जी ज़ाल दर खां बीठी उहा ॿुधे पई। हिननि ॿिन्ही खे ख़बर न पई त उहा का ॿुधे थी, हुनखे बि ख़बर पइजी वई त पेती आहे, पेती किथे आहे। हसन माउ खां मोकिलाए निकितो ॿाहिरि, शहर जे ॿाहिरां पहुची हिन जेको हुनखे तबलो ॾिनो उहो तबलो वॼाई त ॾाचियूं अची पइजूं। उन ॾाचियुनि ते हिन जेके तोहफ़ा वरिता हुआ, सूखड़ियूं वरितियूं हुई, उहे रखी ऐं हे रवानो थियो। 10 ॾींहं हिन सफ़रु कयो, 10 ॾींहं सफ़रु कंदो, 11हें ॾींहुं अची हे महल में पहुतो। महल में पहुतो, अची भेनरुनि सां मिलियो, जेके सूखड़ियूं पाखड़ियूं हुननि जे लाइ आंदियूं हुयूं उहे बि उन्हनि खे ॾिनई। छोकिरियुनि जो हिनखे ॾिठो, छोकिरियूं ॾाढियूं ख़ुशि थियूं, मयारियूं पई ॾियनि त तूं यको मज़र में अची वएं, असांखे तो विसारे छॾियो, हेतिरो टाइम रखी पोइ तूं आयो। हिन खां पुछनि पियूं, ज़ाल जा हाल अहिवाल पुछनि पियूं, माउ जा हाल अहिवाल पुछनि पियूं। हिन ॿुधाइनि त मूंखे 2 पुट पई ॼावा आहिनि। नंढी भेण उहा ॾाढी ख़ुशि पई थिए, हिनखे ॾिठई उहा ॾाढी ख़ुशि पई थिए। हिनखे वरी उते मज़ो अची वियो, 3 महीना पूरा उते रहियो, 3 महीना पूरा रहियो। हेॾां हसन साईं हेॾे, हेॾां माउ खे ऐं ज़ाल खे वियो छॾे। हिन जी ज़ाल 2 ॾींहं रखी, 3 ॾींहं ते हिन जी माउ खे चयो त मुंहिंजी दिलि थी चए त मां जो हमाम ते वञां। हिन जी माउ चयसि त अमां असां हिते परदेसी आहियूं, वॾी ॻाल्हि त तुंहिंजो मुड़ुसु बि हिते कोन्हे, उहो हुजे हा त तूं उन सां गॾु वञी। मां त हिते कंहिंखे सुञाणिया बि कान थी, जेकॾहिं चईं त मां तुंहिंजे लाइ पाणी गरम करे तोखे हिते ई हमाम वांगुरु तोखे मां गुसुल करायां। हिन चयो त न, मां हमाम ते वेंदा। हिन जो घणो ज़ोर रखियो त ससु बि चयसि त ठीकु आहे। हिन हमाम जो जेको सामान थींदो आहे उहो सॼो तयारु करे नुंहं खे वठी आई, हीअ हमाम ते वई। हीअ जीअं हमाम में आई, जेके उते हमाम ते ॿियूं औरतूं हुयूं, हिनखे जो ॾिठुनि, हिन जी सूंहं जो ॾिठनि त हीअं अजब में अची वियो त रब साईं छा त हिनखे सुहिणो ठाहियो। जेका औरत हिनखे ॾिसे बीह रहे, ईअं ॼण हुन सॼे एरे में इहा ॻाल्हि हुली हुई। ई माइनि जा मेड़ थी विया, एतिरे क़दुरु जो रस्तो बंदि थी वियो। इतफ़ाक़ जी ॻाल्हि इहा, अमीरुल मोमिनीन हारून रशीद उन जी हिकिड़ी बानी, उहा बि उतां टपी उन महिल। उन जो ॾिठो त हमाम में हेॾी रश लॻी पई आहे, रस्ता ई बंदि लॻा पिया आहिनि। पुछा कई त छा आहे? चइनि त अलाए
इंसान आहे, अलाए परी आहे, अलाए छा आहे, हे सभु हुनखे ॾिसण जे लाइ गॾु थिया। हीअ बि अॻिते वधी, हीअ बि जो अॻिते वधी, हिन बि जो ॾिठो हुनखे त हीअ बि बराबरि परेशान थी वई त अमीरुल मोमिनीन वटि सवें कनीज़ूं आहिनि, पर बराबरि हिन जहिड़ी त का सुहिणी आहे ई का। हूअ हमाम में ई पई वेहती, जॾहिं वेहिजी निकिती ॿाहिरि, कपिड़ा पातईं त ईअं सम्झो त अञा वधीक ॼण उनजी सूंहं निकिरी पई। मायूं हुननि खे ॾिसनि पियूं, हीअ बि उन्हनि खे ॾिसी ऐं नेठि हींअर घर ते रवानी थी। ख़लीफ़े जी जेका बानी कनीज़ हुई उहा हिन जे पोयां हली, हलंदी हलंदी अची हिन जो घर बि ॾिठई त कहिड़े घर में हीअ वई। घर ॾिसी हीअ महल ॾे मोटी। अमीरुल मोमिनीन जी घरवारी शहज़ादी ज़ुबैदा उन वटि आई, अची उनखे सलाम कयईं। उन पुछियुसि त छो तो देरि कई? उनखे चयईं त मां अॼु हिकिड़ो अजूबो ॾिठो आहे, जंहिंजो मिसाल न मर्दनि में आहे न औरतुनि में। मां एॾो ईअं सम्झो त उन में मशगूल थी वियसि जो मूंखे वक़्त जो क़दुरु ई न थियो, टाइम जी ख़बर ई न पई त मूंखे केॾी देरि थी वई। छा तो ॾिठो? कनीज़ चयसि त राणी मां हमाम में हिकिड़ी छोकिरी ॾिठी, उन सां चंड जहिड़ा ॿ नंढड़ा ॿारड़ा हुया, जहिड़ी पाण सुहिणी तहिड़ा उहे सुहिणा, पर अहिड़ा सुहिणा जे मां न कॾहिं ॾिठा आहिनि ऐं न वरी सम्झां थी त कॾहिं ॾिसंदसि। हुननि जे सूंहं जो मिसाल मूंखे नथो सम्झ में अचे त को हिन दुनिया में आहे। राणी मां कसम थी खणां त जे न ख़लीफ़े हारून रशीद खे हिन जी ख़बर पए न त ख़लीफ़ो हिन जे मुड़ुस खे क़त्लु कराए ऐं इहा कनीज़ पाण वटि रखे, छो जो ख़लीफ़े वटि बि अहिड़ी का सुहिणी कान्हे। मां पुछा कई आहे, हिन जो मुड़ुसु जेको आहे सो वॾो हिकिड़ो सौदागर आहे, हसन नालो अथसि, बसरे जो आहे। एतिरे क़दुरु जो जीअं हू हमाम मां निकिती न त मां उन सां गॾु उनजे पोयां वियसि, उहो मां घर बि ॾिसी आई आहियां। घर बि उहो अथसि जेको हुन वज़ीर जो घर हुयो। उन जा ॿ दर आहिनि, हिकिड़ो समुंड जे पासे ॾांहुं खुलंदो आहे, ॿियो सुकीअ जे पासे ॾांहुं खुलंदो आहे। मूंखे भउ इहो थो चई त अॼु हीअ शहर में आई आहे, अॼु ईअं सम्झो त मेलो हुयो। जॾहिं ख़लीफ़े जे कननि ते ख़बर इहा पई त ख़लीफ़ो थी सघे थो त इन जे मुड़ुस खे माराई या पाण वटि न रखे। कनीज़ जो एॾी तारीफ़ कयसि त शहज़ादी चयसि त चरी थी हल। ख़लीफ़ो एॾो बेवकूफ़ आहे, साल में 365 ॾींहं आहिनि चरी। अमीरुल मोमिनीन जे महल में एतिरियूं बानियूं, तूं जेका एॾी हुन जी ॻाल्हि थी करी त छा उनजी बानी का बि अहिड़ी बानी उन जहिड़ी सुहिणी कान्हे कनीज़? कनीज़ चयो त न, मूंखे कसम खणाए त ख़लीफ़े जी का बि कनीज़ हुन जे बराबरि न आहे। मां त सम्झां थी त न बगदाद में आहे, न अजम में आहे, न अरब में आहे, पर मुंहिंजो त अकुल थो कमु, मुंहिंजो जेको अकुलु आहे न, मां त ईअं थी सम्झां त ख़ुदा हुन जो मिसाल ई पैदा न कयो आहे। एॾी सुहिणी हिन जो एॾी तारीफ़ कई शहज़ादी ज़ुबैदा मसरूर वज़ीर खे घुरायो। ख़लीफ़े हारून रशीद जो वज़ीर हुयो मसरूर, उनखे घुरायो। मसरूर आयो, अची सलाम कईंसि। हिन खे चई त मसरूर उन फिलाणे वज़ीर जो जेको घरु हुयो, जंहिंजा ॿ दरवाज़ा, हिकिड़ो समुंड जे पासे ॾांहुं, ॿियो सुकीअ जे पासे ॾांहुं, उन घर वञ। उन घर में वञ, उते हिकिड़ी छोकिरी थी रही, 2 ॿार अथसि, ॿी हिकिड़ी पोड़ी थी रहेसि, उन्हनि खे वठी आहे, देरि न कर। ऐं बादशाह जी ख़ातून अवल उन जो हुकुम थियो। मसरूर जी बिस्मिल्लाह करे मसरूर निकितो। वज़ीर जो घरु हुयो पुराणे दौर में, सो ख़बर हुयसि। वरी नेठि अची दर ते पहुता, दर खड़काई। हसन जी माउ पोड़ी दर ते आई, अबा केरु आहे?
जवाब में चई त मां अमीरुल मोमिनीन हारून रशीद जो ग़ुलाम मसरूर। ख़लीफ़े जो नालो थियो। पोड़ीअ दर खोलियो। मसरूर अंदरि आयो, अची सलाम कई। पोड़ी सलाम जो जवाबु ॾिनो। अबा ॾे त ख़बर आहे कीअं हेॾा वॾा पेर करे हिते असां ग़रीबनि जी झूपड़ीअ में आहियूं। मसरूर चयो त हारून रशीद जी घरवारी शहज़ादी ज़ुबैदा तुंहिंजी नुंहुं ऐं उन जे ॿारनि खे सॾायो, छो जो मायुनि ॾाढी तुंहिंजे नुंहं जी ऐं ॿारनि जी सूंहं जी तारीफ़ कई आहे। ज़ुबैदा जो ॿुधो आहे त ज़ुबैदा बि हिरखिजी पई आहे त मां बि ॾिसां त एॾी सुहिणी कहिड़ी आहे जेका जंहिंजी एॾी तारीफ़ थी आहे, इहा त मां बि ॾिसां। पोड़ीअ चयसि त अबा असां हूं परदेसी, मुंहिंजो पुटु उहो कोन्हे को, उहो मूंखे झले वियो, पारत बि करे वियो, झले वियो त किथे ॿाहिरि न वञिजो। सो अबा मूंखे ॾिठो थिए त मुंहिंजे नुंहं सां काड़ी ॻाल्हि न थिए त मुंहिंजो पुटु ॾाढो कावड़ हो। सो असांखे आज़माइश में न विझ मसरूर, असां में एतिरी ताक़त न आहे, असां में खे आज़माइश में न विझ। हिन चयो त हाणे मुंहिंजे त वस में कोन्हे, मूंखे शहज़ादी ज़ुबैदा मोकिलियो आहे ऐं उहा सिर्फ़ु रुॻो इहो थी चए त मां हिनखे ॾिसां, बसि रुॻो ॾिसंदी उन खां पोइ इहा मोटे। ऐं मां तोखे इहो थो चवां त शहज़ादी ज़ुबैदा जी मुखालफ़त न कर, न त पछताईंदी। मां जीअं तव्हांखे वठी वेंदुसि ईअं बासलामत तव्हांखे मोटाईंदुसि। असीं ख़लीफ़े जी ज़ाल उन जो हुकुम केरु न मञे। पोड़ी वई अंदरि वञी नुंहं खे ॿुधाई, उन खे तयारु कई त शहज़ादीअ घुरायो आहे। उहा बि तयारु थी, मसरूर अॻियां हे पोयां ख़लीफ़े जे महल ते रवाना थी। मसरूर हिननि खे वठी शहज़ादी ज़ुबैदा जे अची साम्हूं पेश कयो। हिननि ज़ुबैदा जे अॻियां सलाम कयो, पर हुन छोकिरीअ पंहिंजे मुंहं ते निकाब रखियो, निकाब न खोलियो। ज़ुबैदा खे त हुनजो मुंहुं ॾिसणो हो। ज़ुबैदा चयसि इहो निकाब त लाहे न त मां ॾिसां। हाणे शहज़ादी जो हुकुम थियो त उते त का चूर चुरान जी गुंजाइश ई कान्हे। हिन जीअं निकाब लाथो, ज़ुबैदा जी जीअं हिन ते नज़र पई त ईअं ज़ुबैदा ॾिसंदी रहिजी पई। ज़ुबैदा हिन जी सूंहं ॾिसी दंग थी वई। ॿियूं जेके कनीज़ूं बानियूं जेके हुजनि उन्हनि बि जो ॾिठो सभिनी जो हाल साॻियो। जेको ॾिसे त ईअं अलाह ताला जी तारीफ़ करे, ॿियो को गुफ़्तो ई कोन निकिरे। शहज़ादी ज़ुबैदा उथी छोकिरीअ जो हथु पकिड़े पाण सां गॾु तख़्त ते विहारी। हुकुम कई हिकिड़ो आलीशान शाही जोड़ो उहो बि हिन जे लाइ अची वियो ऐं हिकिड़ो क़ीमती हार उहो बि हिन जे लाइ घुराई, उहो हिन खे पाराई। हिन खे उहो पाराए ऐं चयईंसि त तूं मूंखे तमामु घणी पसंदि आई आहे। ईअं ॾिस सम्झां थी त तुंहिंजे ॾिसण सां ॼण मुंहिंजूं अखियूं थधियूं थियूं, ठरी पयूं। भला ॾे ख़बर तो वटि कहिड़ी का उम्दा शइ आहे। हिन चयो त मूं वटि हिकिड़ो परनि जो लिबास आहे, उहो जेकॾहिं हिन मां पायां तुंहिंजे साम्हूं त
त तूं अञा परेशान थी वञे। जेको ॾिसंदो परेशान थी वेंदो। हे त माना अञा तव्हां कुझु ई कोन ॾिठो आहे। ज़ुबैदा पुछियुसि त पोइ उहो तुंहिंजो लिबास किथे आहे? चई त उहो मुंहिंजे ससु वटि आहे। उन खां घुर मुंहिंजी ससु खां घुर। शहज़ादी ज़ुबैदा हिन जे ससु खे चयो त ओ मुंहिंजी माउ हाणे माना हिननि जी एॾी इज़त पई करे, हिन जो परनि वारो लिबास जेको आहे उहो खणी अचे त मां तमाशो ॾिसां। पोइ तूं हिनखे वठी वञ। पोड़ीअ खे यादि आयो त पुटु त हिनखे झले वियो त जेकॾहिं हिनखे लिबास हथ आयो, लिबास पातई त पोइ त हीअ गुम थी वेंदी। पोड़ीअ चयो त साइणी हीअ कूड़ थी हणे। तव्हां कॾहिं भला पंहिंजे उमिरि में कॾहिं ॿुधो त कंहिं माई वटि परनि जो लिबास हुजे? उते छोकिरी शहज़ादी ज़ुबैदा खे चयो त साइण मूंखे कसम वटि मुंहिंजे परनि जो लिबास हिन वटि थी। ऐं उहो हिकिड़ी पेती में विझी हिननि घर में पूरे रखियो आहे। शहज़ादी ज़ुबैदा छा कयो, जो पंहिंजे ॻिचीअ मां हिकिड़ो हार लाथे, क़ीमती हार हुजेसि। हाणे जेको शहज़ादी ज़ुबैदा पई पाए त उहो हार हूंदो न, उहो हार पंहिंजे ॻिचीअ मां लाहे हिन पोड़ी खे चई त ओ मुंहिंजी माउ अचे हीउ हार वठि। अचे हीउ हार वठि, कसम ॾेई वञो उहो लिबास खणी। असां रुॻो हिन जो इहो तमाशो ॾिसूं, पोइ तूं हिनखे वठी वञ। पोड़ी खे खुखे पियो त पुटु त मुंहिंजो पुटु मरी वेंदो। हे ॿारड़ा बि वेंदा हलिया, हीअ बि वेंदी हली। पोड़ी चयो त मूंखे कसम आहे मां इहो लिबास न ॾिठो आहे, न वरी मूंखे ख़बर आहे त उहो किथे आहे। हूअ चएसि त न हीअ कूड़ थी हणई। हिनखे सॼी ख़बर थी, पोड़ीअ खे सॼी ख़बर अथई, मुंहिंजी ससु खे सॼी ख़बर थी त इहो मुंहिंजो लिबास किथे आहे। हूअ कसम खणी त न मूंखे का ख़बर न। शहज़ादीअ खे त ॾिसणो हो। शहज़ादी इहो ई सम्झो ऐं पोड़ी कूड़ थी हणे ऐं बराबरि पोड़ी नटाए थी। पोड़ी नटाए थी। शहज़ादी ॿारनि खे हुकुम कयो, शहज़ादी ॿारनि खे हुकुम कयो हिन पोड़ीअ चयनि त पोड़ीअ जी तलाशी वठि। पोड़ीअ जी तलाशी वठनि त कुंजियूं निकितियूं। कुंजियूं निकितियूं। हिन मसरूर खे घुरायो। बी ज़ुबैदा चयसि त अचे हे कुंजियूं वठि, वञ हिन जे घर, वञी कमु खोल। फिलाणी कोठड़ीअ में अथई, उते वञी खोटाई कर। उते हिकिड़ी पेती अथई, उन पेतीअ खे खोलींदे उन में परनि जो लिबास अथई। उहो लिबास खणी सिधो मूं वटि, जेतिरो जल्द थिए मूं वटि अची पाए। पोड़ी वरी बि दाहूं करणु लॻी त न, परनि जो लिबास कोन्हे, हीअ